नमस्ते। MA फाइनल ईयर MDS यूनिवर्सिटी अजमेर जो नओं पेपर जंहिंमें किताब रखियल आहे सिंधी नाविल जो विकास, जिन लेखक आहिनि डॉक्टर हासो दादलानी जी। तिन मां 22 नंबर चैप्टर नाविल नवीसा तारा मीरचंदाणी जी, उन्हनि खे ॾिसूं था। तारा मीरचंदाणी जनम तन 1930 ईस्वी में। सिंधी अदब में तारूफ़ जी मोहताज कोन्हे, यानी हुनजी तारीफ़ जी का मोहताज कोन्हे। हूअ पढ़ंदड़ में काफ़ी मक़बूल हुई, पढ़ण में ॾाढी होशियारु हुई। तारा पहिरीं स्त्री लेखिका आहे जंहिं भारत जे विरहाङे खां पोइ सिंधीअ खे पहिरियों असुलूको नाविल कुमायल कली ॾिनो। जीअं त सभिनी खे ख़बर आहे कि नाविलनि जी शुरूआति पहिरीं अनुवादनि सां थी हुई, जिन जो पहिरियों नाविल हो रासीलास, जंहिंखे अनुवाद कयो वियो हो उदाराम थांवरदास जी द्वारा ऐं ॿिए लेखक जे सहयोग सां। त पहिरियों नाविल असुलूको ॾिनो हो तारा मीरचंदाणी जी, जंहिंजो नालो आहे कुमायल कली। उन बैदि संदसि उषा, हठयोगी, लहरुनि जी गूंज, सूरज जी पहिरीं किरण शाया थिया। तारा मीरचंदाणी खे सन 1993 में हठयोगी नाविल ते साहित्य अकादमी अवार्ड अता थियल आहे। तारा पंहिंजे नाविलनि जे मौज़ूअनि जे चूंड में तरक़ी पसंद नाविल निगारनि जी अलहदी थी बीठी। हिन जा नाविल ज़िंदगीअ जो आईनो बणिजी आया। तारा जे नाविलनि में इंसानी अहसासनि, उन्हनि जे दुख सुख, ख़ुशी गम, मन जे मूंझारनि ऐं जेके पेचीदगियूं आहिनि जो चिट बि पसिजे थो। तारा पंहिंजे नाविलनि जा किरदार पंहिंजे आसपास जे माहौल मां ई खंया आहिनि। हिन में लेखक साहब ॿुधायो आहे कि तारा मीरचंदाणी जा जेके बि नाविल लिखियल आहिनि, उन्हनि जा 5 नाविल आहिनि कुमायल कली, उषा, हठयोगी, लहरुनि जी गूंज, सूरज जी पहिरीं किरण। उन्हनि जा जेके किरदार आहिनि उन पंहिंजे आसे पासे जे मौजूद जेके माण्हू आहिनि उन्हनि जी ज़िंदगीअ मां ई उन्हनि जा किरदार खणी करे ई उन्हनि नाविलनि जो ईजाद कयो आहे। तारा मीरचंदाणी जे नाविल कुमायल कली जो प्लॉट औरत जी वफ़ाईअ ते बीठल आहे। माहौल घरेलू आहे। लेखिका सादे सूदे अंदाज़ में कहाणी बयान कई आहे। नाविल में मर्द मतलबी ऐं औरत वफ़ाईअ जो मुजलिस ॾेखारियल आहे। हिन नाविल में कुमायल कली में ॿ किरदार आहिनि, चंद्र ऐं शोभा। चंद्र ऐं शोभा आपस में प्यार कंदा हुआ, पर चंद्र पंहिंजे माइटनि जे दबाव में अची करे हू सुनीता सां शादी थो करे ऐं आख़िर में शोभा उनखे बीमारी जी हालत में रखड़ी ॿधी करे भाउ करे अपनाए थी। ऐं कुमायल कली इन ते ई नाटक आहे, इहो ई चयल आहे, इहो ई कहानी आहे कि कुमायल कली यानी हूअ कली रहिजी वई, फूल कोन भरिजी सघी। इहा कहाणी आहे। हिन नाविल में मर्द मतलबी औरत वफ़ाई जो मुजलिस ॾेखारियल आहे। नाविल जा मुख्य किरदार आहिनि चंद्र ऐं शोभा। चंद्र शोभा सां प्यार त करे थो, पर शादी माइटनि जे ज़ोर बार हेठि सुबीता सां थो करे। पर सुबीता सां शादी करण खां पोइ बि हू शोभा खे विसारे नथो सघे। मरणी हालत में शोभा चंद्र खे रखड़ी ॿधी फूल बणजण खां अॻु ई कुमाइजी वञे थी। नाविल में कहाणी आहे, स्थितियूं आहिनि, किरदार आहिनि, उन्हनि जे अहसासनि जो इज़हार आहे। पोइ बि नाविल रवाजी आहे। इहो शुरूआती नाविलनि मां आहे। तारा जो पहिरियों असुलूको नाविल आहे, तंहिंजे करे ही क़ाबिल आहे, ज़िक्र जे क़ाबिल आहे, जिन जो इन करे हिन में ज़िक्र कयो वियो आहे। तारा मीरचंदाणी जी जो ॿियो नाविल आहे उषा। ही नाविल हिंदू मुस्लिम एकता खे मौजू विषय बणाए करे बयान कयो वियो आहे। हिन नाविल जा मुख्य किरदार आहिनि उषा ऐं नज़्म। नाविल जी नायिका उषा हिकु हिंदू छोकिरी आहे जंहिंजो नज़्म नाले हिकु मुसलमान छोकिरे सां प्यार थी वञे थो। ॿई कलाकार आहिनि। उषा मोहब्बत जे ख़ातिर ख़ानदान, समाज ऐं धर्म जी परवाह नथी करे। ॿिए पासे नज़्म बि पंहिंजे माउ जी मुखालफ़त
यानी पंहिंजी माउ जो विरोध करे थो, मज़हबी बंधननि खे तोड़े उषा सां लाऊं लहण यानी शादी करण लाइ तयार थो थी वञे। नावेल जो मौज़ू पुराणो घिसियल पिटियल आहे। नावेल जो विषय उन में का नवाण कोन्हे। नावेल जी उणत बुणत बि जदीद आधुनिक या नवीन कोन्हे। अदीबा हिकु समाजी मसइले खे पंहिंजे नुक़्त निगाह सां ॾिसण जी कोशिशि कई आहे। उषा नावेल में बि मज़हबी मुखालफ़त खे ॾेखारे करे कि ॿ किरदार आहिनि, नज़्म हू आपस में प्यार कनि था। हिन में लेखक चए थो कि नावेल जी जेका रिथा आहे घिसियल पिटियल आहे, पुराणी आहे, आधुनिक कोन्हे, पर फिर बि ठीकु आहे। उन्हनि हिकु समाजी मसइले खे खणी करे पंहिंजे नज़रिए सां ही हिकु नावेल जे रूप में पेश कई आहे। हाणे तारा मीरचंदाणी जो जॾहिं हठयोगी थर्ड नावेल अथनि हठयोगी, जॾहिं उहो आयो त खेसि पढ़ंदड़ वटां काफ़ी दाद हासिलु थियो। हठयोगी नावेल काफ़ी सुठो हो, जंहिंजे करे उन्हनि खे ॾाढी तारीफ़ बटोरजी। जेतोणीकि हठयोगी नावेल पाण सां कुझु सुवाल बि खणी आयो, छो त ही नावेल हिकु शख़्स जी ॿुधल जीवन कहाणीअ ते मुनसिर आहे। यानी हिकु शख़्स आहे, हिकु इंसानु आहे जंहिंजी ॿुधल कहाणीअ ते उहो नावेल आधारित आहे। लेखिका चवे थी हू पंहिंजी कहाणी ॿुधाईंदो वियो ऐं मां नोट कंदी वियसि, जिन जे आधार ते ही नावेल लिखियो अथमि। काफ़ी वाक़िया जेके हिन जे ज़िंदगीअ में थी गुज़रिया आहिनि से सचा आहिनि, ऐं इन करे चवां त कैनवास संदसि आहे, चित्र फलक यानी पर्दो हुनजो आहे ऐं रंग लेखिका भरिया आहिनि। हुन में खाकी संदसि ॼाणायल आहे, यानी रूपरेखा संदसि हुन शख़्स जी आहे, उनखे आकार मूं ॾिनो आहे। रूपरेखा त शख़्स ॾिनी ऐं आकार ॾिनो लेखिका। इहो सही आहे त तारा जी मक़बूलियत में हठयोगी नावेल जो वॾो हथ आहे। इन नावेल ई हिन खे सिंधीअ जे अमल नंबर जी नावेल नवीसनि जी दौड़ में अॻियां रखियो आहे। यानी हठयोगी हिकु कामयाबु नावेल आहे जंहिंमें कुझु सुवाल बि आहिनि, पर उन जे बावजूद बि ही नावेल हिकु मशहूरु नावेल आहे। हाणे तारा मीरचंदाणी जो चोथों नावेल आहे लहरुनि जी गूंज। संदसि अॻियनि नावेलनि में अलॻि थलॻि ही नावेल जेके पहिरीं नावेल लिखिया हुआ उन्हनि खां अलॻि थलॻि आहे। ही हिकु वीचार प्रधान नावेल आहे। लहरुनि जी गूंज हिकु वीचार प्रधान नावेल आहे। नावेलनि में कोई ठोस कथा कान्हे, किरदारनि जे मन जी खोल सोल करण सां ई नावेल जो मक़सदु आहे। वधंदड़ मन छेद जे मञताउनि सबबि अॼुकल्ह किरदारनि ते ज़्यादा तवजो ॾिनो वञे थो। जदीद कलमकार किरदारनि जे मन अंदरि झाती पाए उन्हनि जे अहसासनि, ख़्यालनि ऐं रुझाननि जो सूक्ष्म छेद करे। तारा मीरचंदाणी बि लहरुनि जी गूंज में मन छेद जो सहारो वरितो आहे। मन छेद यानी नावेल जेको मनोवैज्ञानिक नावेल हुजे, जेके मन खे छूहण वारो नावेल हुजे। तारा मीरचंदाणी बि इहा ई कोशिशि कई कि लहरुनि जी गूंज उन ई मनछेद नावेल हुजे जेको कलाकारनि जे मन खे या जेके पढ़ण वारनि जे मन खे छुए। इंसान जो मन जो थाह पाइण इंसान जे मन जो थाह पाइण आसान कोन्हे। यानी इंसान जे मन खे केर बि पढ़ी नथो सघे, उन जे मन में छा पियो हले, जंहिंखे केर बि ॼाणे कोन सघियो आहे। इन ई अमल जे बरवसीअ लाइ अदीब खे मनोविज्ञान वॾी वाहर करे थो। नावेल ज़िंदगीअ जे जद्दोजहद, उन जे उलझनुनि, किरदारनि जे ख़्वाहिशुनि, उमंगुनि, ज़हनी कश्मकश, लिकल राज़नि, सोचुनि, ख्वाबनि जो मनछेद ज़रिए इज़हार करे थो। ऐं हिन जो चोथों नावेल आहे। इन्हनि में लहरुनि जी गूंज त चोथों नावेल में लॻभॻि मिड़ई किरदार ज़हनी बीमारियुनि, जेको लहरुनि जी गूंज वारो नावेल अथसि उन में जेके किरदार आहिनि उन्हनि जे दिमाग़ी बीमारियुनि सां रिलेटेड आहे, जंहिंमें नावेल जी नायिका डॉक्टर राकेश जी पत्नी वर्षा बि उन खां छुटल कोन्हे। सभई जेके किरदार आहिनि सभु ज़हनी बीमारियुनि सां जुड़ियल आहिनि। नावेल जा ॿिया किरदार आहिनि शिरीन, सविता, प्रतिभा, गोपी ऐं गंगा।
लहरुनि जी गूंज में किरदार आहिनि शीरीन, सविता, प्रतिभा, गोपी ऐं गंगा। उन्हनि जी बि पंहिंजी पंहिंजी कहाणी आहे। ज़माने जी गर्दिश ऐं वक़्त जी चोट खाई उहे आम रवाज़ी किरदार कंहिं न कंहिं सदमे हेठि पंहिंजो दिमाग़ी तवाज़न विञाए चुका आहिनि, यानी पंहिंजो दिमाग़ी संतुलन विञाए चुका आहिनि। उन्हनि खे इलाज लाइ डॉक्टर मलकाणीअ जी क्लिनिक शांति निवास में भर्ती कयो वियो आहे। डॉक्टर मलकाणीअ खे उन आदर्श में संदसि पुटु राकेश ऐं नुंहुं वर्षा बि वॾी ॿाहिरि कनि था। वर्षा हिकु शाइरा आहे ऐं राकेश हिकु डॉक्टर। ॿिन्ही जी मुलाक़ात हिकु सिंधी सम्मेलन में थिए थी। वर्षा जी कविता ॿुधी राकेश मथसि फिदा थी पवे थो ऐं पोइ ॿई शादीअ जे बंधन में ॿंधिजी वञनि था। लहरुनि जी गूंज जेका हिननि नावेल लिखियो आहे, उन्हनि जा किरदार शीरीन, सविता, प्रतिभा, गोपी ऐं गंगा उहे बि पंहिंजी पंहिंजी कश्मकश में ई आहिनि, जिन में जेके दिमाग़ी बीमारीअ खां आहिनि ऐं जेके डॉक्टर मलकाणीअ जी क्लिनिक जंहिंजो नालो आहे शांति निवास में इन्हनि खे भर्ती करायो वञे थो। डॉक्टर मलकाणीअ जो पुटु आहे राकेश ऐं उनजी नुंहुं आहे वर्षा। वर्षा हिकु शाइरा आहे ऐं राकेश हिकु डॉक्टर हो। उन्हनि ॿिन्ही जी मुलाक़ात कंहिं सिंधी सम्मेलन में थिए थी। वर्षा जी कविता ॿुधी राकेश संदसि फिदा थी वञे थो ऐं पोइ ॿई शादीअ में बंधन में ॿंधनि था। नावेल में कहाणी कान्हे, को ख़ासि प्लॉट कोन्हे, छो त कहाणी ॿुधाइण लेखिका जो मक़सदु कोन्हे। लेखिका जे किरदार खणी उन्हनि जे मसइलनि ऐं मुंझारनि खे पढ़ंदड़ अॻियां पेश कयो आहे। जेके उन नॉवेल में जेके हिननि को विशेष प्लॉट बि कोन्हे ऐं कहाणी बि लेखिका कहाणी नथी ॿुधाइण चाहे। लेखिका केवल उन कहाणी में जेके उन्हनि जूं रोज़मर्रा जी ज़िंदगी में ईंदड़ जेके मुंझारियूं आहिनि ऐं जेके मसइला आहिनि उन्हनि खे हिन नॉवेल में पेश कयो आहे। नॉवेल में डॉक्टर मलकाणी हिकु आदर्श किरदारु आहे जेको सॼे नॉवेल ते छायल आहे। वेंदे वेंदे हू पंहिंजे पुटु राकेश ऐं नुंहुं वर्षा खे नसीहत ॾींदो थो वञे, ही शांति निवास मुंहिंजे लाइ कंहिं मंदिर खां घटि कोन्हे। अॼु मां पंहिंजे हिन पूजनीय आस्थान जी डोर तव्हांखे थो सौंपियां। तव्हीं मंदिर सम्झो या बाग़। मंदिर जो पुजारी ऐं बाग़ जा माली तव्हीं ॿई आहियो। हिननि सभिनी यानी मरीज़नि जी दिमाग़ी हालत हिकु नंढे ॿार जीअं आहे। खेनि प्यार ऐं शेवा जी ज़रूरत आहे। तव्हांजो सिद्धांत हमेशह निष्काम शेवा हुजे ऐं माया न मेड़ण हुजे। डॉक्टर मलकाणी जॾहिं तव्हां पंहिंजी क्लिनिक छॾे थो, उहो पंहिंजे नुंहुं पुट खे सौंपे करे ऐं हीअ हिदायत कनि थो त तव्हां हिन में निष्काम शेवा कजो, न कि माया मोह में फसी करे उन मां पैसा मेड़िजो। तारा मीरचंदाणी जो आख़िरी शाया थियल नावेल आहे सूरज जी पहिरीं किरण। लास्ट नावेल अथसि सूरज जी पहिरीं किरण। ही बि संदसि ॿियनि नावेलनि जीअं हिकु समाजी नावेल आहे। सूरज जी किरण बि हिकु सामाजिक नावेल आहे ऐं समाज जे विचोले तबिके जी हयातीअ जा वाबस्ता आहे। जेके समाज जे विचे तबिके में जीअण जे लाइ जेके परेशानियूं ईंदियूं आहिनि उन्हनि खे खणी करे हिन लिखियो अथई। नावेल जी शुरूआति नहुंअ सां थिए थी ऐं नावेल जी पछाड़ी बि नहुंअ सां थिए थी। नावेल जी शुरूआति बि अनूअ सां थिए थी ऐं नावेल जी पछाड़ी बि अनूअ सां ई थिए थी। अनू गंगा जे किनारे वेठी आहे ऐं पेई सोचे। हूअ जॾहिं जॾहिं उदास ऐं गमगीन हूंदी आहे त अक्सर गंगा जे किनारे अची विहंदी आहे। ससु जे ॾोरापे ऐं महिराणनि खां हिन खे बेहदि अज़ाब ॾिनो आहे। हिन में अनूअ जी कहाणी आहे। जेको मेन किरदारु अनू आहे, जेको गंगा जे किनारे ते वेही करे गमगीन हूंदो आहे त गंगा जे किनारे ते ईंदो आहे। जेका ससु हिन खे ॾोराप ॾींदी आहे, महिराणा ॾींदी आहे, त उनजे संताप खां छुटण जे लाइ उहा गंगा जे किनारे ते अची वेहंदी आहे। तारा जो सूरज जी पहिरीं किरण रिथा पेशकश ऐं उनजो निभाव जे लिहाज़ खां हिकु रिवायती सामाजी नावेल आहे। समाज में अहिड़ियूं वारदातूं अक्सर ॾिसण में ईंदियूं आहिनि। नावेल जो वारदाती गाॾेड़े में किरदारनि जे वहिंवार हरू-भरू गैर हक़ीक़ी बि नथो लॻे। नावेल पढ़ंदड़ खे पंहिंजी गिरफ़्त में सवाल बि रखे थो। जेके बि इहे नावेल हुआ सभई समाजी ऐं आदर्शी नावेल आहिनि। 5 नावेल आहिनि
जंहिंजी पहिरियों नावेल अथसि हिन जो कुमायल कली। हिन खे यादि करण जो मां त तरीक़ो अपनायो हो कु लैसू सां हो। कु यानी कुमायल कली, ऊ मानी उषा, है मानी हठ योगी, ल मानी लहरुनि जी गूंज, सु मानी सूरज जी पहिरीं किरण। ईअं करे हिन जा 5 नावेल शाया थियल आहिनि ऐं हिननि 5 नावेलनि हिकु नावेल नवीसी जे लाइन में अची, सुठी नावेल नवीसी जी लाइन में अची खड़ो कयो। जय झूलेलाल, नमस्ते।